नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त कराची पैकेज जे मनसूबनि ऐं फीडिंग इस्तेमाल ऐं निगरानी जे लाइ 10 रुकनी कमेटी जोड़ी वई। कमेटी जे चेयरमैन सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हूंदो। कमेटी जे मेंबर में चीफ सेक्रेटरी, कमिश्नर, एडमिनिस्ट्रेटर्स भी शामिल हूंदा। सिंध हुकूमत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कमेटी में 5 कोर NDM ऐं वफ़ाक़ी नुमाइंदा भी शामिल हूंदा। यादि रहे त वज़ीर आज़म इमरान खान कराची लाइ 1100 अरब रुपए जो पैकेज जो ऐलान कयो हो। कराची ग्रेड वाटर सप्लाई मनसूबे जे लाइ 46 अरब रुपया रखिया विया आहिनि। कराची सर्कल रेलवे मनसूबे जे लाइ 300 अरब रुपया मुक़ररु कया विया आहिनि। ग्रीन लाइन BRT मनसूबे जे लाइ 5 अरब रुपया रखिया विया आहिनि। रेलवे फ्रंट कॉरिडोर मनसूबे जे लाइ 133 अरब रुपया रखिया विया आहिनि। नालनि जी बहाली जहिड़नि मनसूबनि जे लाइ 254 अरब रुपया रखिया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।